असां जेको कुझु कयूं था मुल्क ऐं अवाम जे भले लाइ था कयूं, पर हिते कुझु माफ़ियाऊं रुकावटूं विझनि थियूं। पर उहे यादि रखी छॾनि, असां कंहिंजे दवा में अचण वारा न आहियूं। ॿेला बचायो कमेटी मदईजी जे फोकल पर्सन वहीद अली शाह मशवाणी जी पंहिंजे अॻुवाणनि समेत हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो त गुल हुसराणी ऐं बाक़ी ॿेला माफ़िया मां असांखे जानी ऐं माली ख़तरो आहे। अॻ में बि असां मथां ॿ दफ़ा हमिलो थी चुको आहे, पर ॿेलो खातो तोड़े पुलिस इंतिज़ामिया असांखे प्रोटेक्शन ॾियण तोड़े ॾिनल इंफॉर्मेशन जो नोटिस वठण बजाए मिली भगत करे सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जी इनहराफ़ी कंदे भारी रुश्वत एवज़ माफ़िया जी सपोर्ट कंदे हथ सां वण वढराए फसल था पुखराया वञनि। हिननि चयो त असां ॿेले मां गैर क़ानूनी थींदड़ वाढीअ बाबति सेशन कोर्ट, ॿेले खाते जे आला ऑफिसर्स, DC शिकारपुर, SP शिकारपुर तोड़े ॿियनि लाॻापियल इदारनि खे लिखत में सबूतनि समेत शिकायतूं जमा करायूं आहिनि, पर बदकिस्मती सां मज़कूर इदारा नोटिस वठण बजाए ॿेले खे शदीद नुक़सानु ॾियण तोड़े वण वढराइण में मुआविनत करे रहिया आहिनि। हिननि चयो त असां मथां थाणे अंदरि थियल हमले वारे वाक़े खे हफ़्तो गुज़री वियो आहे ऐं कोर्ट जे वाज़िब डायरेक्शन बावजूदि बि ताजो देरो पुलिस कार्रवाई नथी करे। असां 6 माण्हुनि गुल अबड़ो, ॾाॾू अबड़ो, पंजल अबड़ो, अमजद अबड़ो, सदाम अबड़ो ऐं मंठार अबड़ो ते नॉमिनेट ऐं 4 नामालूम माण्हुनि मथां FIR लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। हिननि चयो त अगरि मज़कूर वाक़े जी फौरी FIR दर्ज करे मज़कूर माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो वियो त SHO ताजो देरो तालिब हुसैन चांडियो, पुलिस अहलकार असलम अबड़ो, DSP ताजो देरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं। वधीक ॿेलो बचायो मदईजी कमेटी जे फोकल पर्सन वहीद शाह मशवाणी पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे, दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो ॿेलो बचायो कमेटी ऐं ज़ाती तौर मुंहिंजे ख़िलाफ़ ॿेलनि ऐं माहौल दुश्मननि पारां हलंदड़ किरदार कशी जी मुहिम खां पोइ मुंहिंजो मौक़िफ़ ॿुधणु आया। ॿेलो बचायो कमेटी असांजी तंज़ीम इंडस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जेका रजिस्टर्ड ऑर्गेनाइज़ेशन आहे, उनजो प्रोग्राम जंहिंजो चेयरमैन ज़ैद दाऊद पोटो साहब गुज़िरियल 20 सालनि खां सिंध जे ॿेलनि जी ज़मीन ते कब्ज़नि, ॿेले जी ज़मीन ते कूड़नि खातनि, ॿेले जी ज़मीन ते हद बंदियुनि, ॿेले जी बहाली लाइ जिदोजहद करे रहियो आहे, जंहिं लाइ एहतिजाजनि अवाम खे सुजाॻ करण लाइ वॾी आला तरीन अदालतुनि ताईं जी जिदोजहद शामिल आहे। जॾहिं अवामी एहतिजाजनि ते सरकार ॿेलनि जी तबाही वारी पॉलिसियूं ख़तमु न कयूं त असां सिंध हाई कोर्ट ऐं पोइ सुप्रीम कोर्ट में 2018 में पटीशन दाख़िल कई। अदालत सॻोरी ॿेलनि सां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ, ॿेला बहाल करण लाइ कूड़ा खाता ख़तमु करण ऐं ॿेलनि जी ज़मीन जूं हदबंदियूं कराइण जा हुकुम जारी कया। ॿेलनि जी ज़मीन में सियासी बाअसर माण्हुनि जे मुफ़ाद जे करे ॿेले खाते में सियासी मुदाख़लत जे करे अदालती हुकुमनि ते सही नमूने अमल न थी सघियो, जंहिं करे अवाम जेको ॿेलनि जो असुलु मालिक आहे उन्हनि खे सुजाॻ करणु ऐं ॿेलनि जी मालिकी करे अदालती हुकुमनि जी भञकणी जी निशानदेही करे अदालती हुकुमनि ते अमल दरामद लाइ सॼी सिंध में ॿेला बचायो कमेटियूं जोड़ियूं वियूं। हिन साल शिकारपुर ऐं लाड़काणो ज़िले जे ॿेलनि लाइ पिणु ॿेलो बचायो कमेटी जोड़ी वई, जंहिंजो कोऑर्डिनेटर मोहम्मद उमर जियो साहबु ऐं उन में ॿियो अॻुवाण मां आहियां, टियों मामो जुमन ऐं ॿिया दोस्त शामिल आहिनि। असांजी कमेटी मदे जी ॿेली खे मॉडल ॿेलो बणाइण जो फ़ैसिलो कयो। असांजी कमेटी मदे जी ॿेले में वणनि जी वाढी कब्ज़नि जी निशानदेही कई। असांजी जिदोजहद जे करे वाढी ते घणो कंट्रोल थी वियो। ॿेले खाते जी मदद लाइ असां ख़ांगी राखा बि रखिया, जंहिंखे पंहिंजे हड़ां वड़ां पैसा ॾेई उहे उते कमु बि कनि था। बोर्ड जे पाणी अचण खां पोइ असां ॿेले खाते सां गॾिजी चीचकनि जी छट में हिसो वरितोसीं ऐं ॿेले खाते सां गॾिजी मदे जी ॿेले में कंहिंखे बि फसल पोखण जी इजाज़त न ॾियण जी हिकमत अमली जोड़ी, पर पाणी लहण खां पोइ पुराणनि कब्ज़ेखोरनि फसल पोखण शुरू करे छॾिया। अलबत्ता वणनि ऐं छट वारी एराज़ी खे ॿेलो बचायो कमेटी ख़ांगी राखनि जी मदद सां संभालणु शुरू कयो। इहो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे। असांजे
पारां निंदकड़े मदेजी जे ॿेले जी मालिकी थियण खां पोइ असांजी संभाल हेठि आयल एराज़ी में फसल पोखण जो धंधो त मुकमल बंदि थी वियो ऐं उते छट खां पोइ उसरंदड़ वणनि जे करे ॿेलो बहाल थियणु लॻो। वॾनि वारी एराज़ी में घणे अरसे खां हलंदड़ वणनि जी वाढी टारी ऐं लाम जे नाले में वणनि जी वॾी तबाही थी ऐं मिटी खणी ॿेले जी ज़मीन खे तबाह करे वण पोखण लाइक़ु न छॾण वारो हलंदड़ धंधो बंदि थी वियो हो त उहा ॿेला दुश्मन माफ़िया असांजे मुखालिफ़ थी बीह रही आहे। असां वाढी कब्ज़नि मिटी खणण ऐं शिकायतुनि ते सदाईं ॿेले खाते खे आगाह कंदा रहिया आहियूं, पर उन्हनि कॾहिं सही नमूने सां इन ते ध्यानु न ॾिनो आहे। शायदि उन जा ॿ सबब आहिनि त हिकु उन में सियासी मुदाख़लत ऐं ॿियो कुझु माण्हुनि जी करप्शन, जंहिंजे करे हिकु तरफ़ त ॿेले खे नुक़सानु पहुची रहियो आहे, ॿिए तरफ़ कम्यूनिटीअ जो असां सां दुश्मनी वधी वई आहे। कुझु अरसे खां मिटी माफ़िया जो सरगनो गुल अबड़ो आहे। रोज़ानो छट वारी एराज़ी मां ट्रैक्टर ट्राली ज़रिए मिटी खणी रहिया आहिनि, जंहिं करे फुटल ॿिज ख़तमु थी रहियो आहे ऐं ज़मीन खॾा थियण करे हमेशह वण पोखजण लाइ बेकार थी रही आहे। उन लाइ असां ॿेले खाते जे आला इख़्तियारनि सूदो शिकायतूं कयूं, पर ॿेले खाते को बि एक्शन न वरितो। 13 जनवरी ते मिटी खणण जे करे ॿेले जी ज़मीन में थियल खॾनि जी रिकॉर्डिंग करे रहियो हुउसि त ट्रैक्टर ट्रालीअ में मिटी ढोईंदड़ गुल अबड़ो मूं ते हमिलो करे मोबाइल फुरे वरिती। आउं पंहिंजे तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुतुसि त गुल अबड़ो ऐं उन सां वॾे तइदाद में हथियारबंद साथी लठियुनि ऐं हथियारनि सां थाणे अंदरि मूं ते हमिलो कयो ऐं पुलिस केस वठण खां इनकार करे छॾियो, जंहिंमें मां बि ज़ख़्मी थियुमि ऐं मां सां गॾु मामो जुमन मीर भर इहो बि ज़ख़्मी थी पियो। होॾां ॿेलो खातो अॼु बि चुप आहे ऐं ख़ामोश तमाशाई वारो किरदारु अदा करे रहियो आहे। असां ॿेलनि जी बहाली ऐं बका जी जंग विड़ी रहिया आहियूं, छो त ॿेला ऐं वण धरती ऐं ज़िंदगी ऐं इंसाननि जे साह जो जिया पियो आहिनि। उन सां गॾु मख़लूक ऐं जेके बि उते जीवत आहे उन्हनि जो बि जिया पियो आहिनि। हा 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 हिते 2 चकर अॻु में बि असां ते हमिलो थियो ऐं 3 चकर इहो हितां मिटी खणनि पिया, इन्हनि जूं बि शिकायतूं असां कोर्ट में बि कयूं आहिनि ऐं ॿेले खाते जे आला अख़्तियारनि खे बि कयूं आहिनि, पर उन्हनि को तहरुक न वरितो। उन ॾींहुं बि असां इहा रिकॉर्डिंग कयूं पिया, इहा असां ते हमिलो कयनि। पुलिस असां पोइ वियासीं थाणे ते, उते बि ॾिठो हमिलो थियो असां ते, जंहिंजी बि रिकॉर्डिंग मौजूदु आहे, पर असां DIG साहिब ॾे वियासीं, उते बि कंप्लेन कईसीं। उते SHO खे बि घुर थी, उते DIG साहिब मौक़िफ़ ॿुधो असांजो बि, SHO जो बि ॿुधाईं। हुनखे चयईं त जेका हिननि सां नाजाइज़ी थी आहे ऐं थाणे में हमिलो थियो आहे त इहो ग़लति आहे या सही आहे। हुन चयो साईं इहो बिल्कुलु ग़लति आहे। चई पोइ वञ हिननि जी FIR कट। त इहो अॼु 2 ॾींहं थी विया आहिनि, DIG साहिबु हुकुम कयो आहे त हू असांजी FIR नथो कटे। असांजो मुतालबो इहो ई आहे त असां ॿेला बचाए रहिया आहियूं, वण बचाए रहिया आहियूं। अॼु बि जेको आहे उहे माफ़ियाउनि जा माण्हू ॿेले में वेठा आहिनि अंदरि हथियार खणी त ही न अचनि ऐं असां पंहिंजो पुराणो धंधो जारी रखूं। असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञनि जंहिं असां ते हमिलो कयो आहे ऐं असांखे ॿेले जे बहाली लाइ कमु करणु ॾिनो वञे। त इहा ई कोशिशि वरिती आहे त ॿेलनि में जेका वाढी हले थी, जेका हिन वक़्त ताईं बंदि न थी आहे, उन जे लाइ असां कमिश्नर लाड़काणो खां अहिड़ो ऑर्डर वरितोसीं 144 जो, जेको 90 ॾींहंनि लाइ हुयो। ऐं वॾी हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे त इन में इन्हनि जो हिकु त ॿेले खाते जो धंधो वधियो, हिकु पुलिस जो वधियो। इहे पैसा वठी हिन महिल ताईं 90 ॾींहंनि में हिननि का कार्रवाई न कई। अञा ताईं काठ अचे थो रोज़ जे बुनियादनि ते। अॼु बि तव्हां ॾिसंदो त इन चौकीअ खां ईअं लखनि जो काठ अचे पियो, पर माना न हुकूमत थी तहरुक वठे न ॿेलो खातो थो तहरुक वठे। हिननि जे लाइ क़ानूनी दर खड़काईंदासीं,
असां हिननि जा फ़ोटू कढूं था ऐं उहे आला अदलिया ताईं वञूं था, निशानदेही कयूं था, त ज़रूरु कोर्ट बि वेंदासीं न। असांजो जेको बि क़ानूनी आहे उहो असां पंहिंजो क़ानूनी कमु कंदासीं।